रेडियो पाकिस्तान खैरपुर खुश्क ॻोठ खैरपुर में सुगड़ कचहरी जो एहतमाम कयो वियो। पेश आहे इन तक़रीब जी रेडियो रिपोर्ट। गुज़िरियल आचर ते खुश्क ॻोठ ज़िलो खैरपुर में सिंध जे नामवर सुगड़ मरहूम मोहम्मद पंजल शेख जी यादि में सुगड़ कचहरीअ जो एहतमाम कयो वियो। कचहरीअ जो एहतमाम खैरपुर जे सीनियर सुगड़ मोहतरम मोहरम अली उजण जे तरफ़ां कयो वियो। सुगड़ कचहरीअ में शाइरनि, अदीबनि, सहाफ़िन, सुगड़नि ऐं ॻोठाणनि शिरकत कई। कचहरीअ जो आगाज़ तलावती कलाम पाक सां थियो। तंहिं बाद मेज़बान मोहतरम मोहरम अली उजण आयल महिमाननि खे भलीकार कयो ऐं आयल महिमाननि जा थोरा मञिया। साईं, मां सॼी संगत जो थोराइतो आहियां। उस्ताद चयो लफ़्ज़ त गुज़र ग़रीबी गुण भलो आए सब्र मंझि सौगात मिल्कियत मॾी माठ में आ भली भाऊ या बात खिलण सम्झ ख्वारी पयो रोई गुज़ारे रात अचई माल ओचितो का मथां मुश्किलात शुक्राने जी शुरू हो जाई वाई आई वात पोइ ॾातर तोखे ॾात ॾींदो अहिड़े पारे पंजर चई। पर उस्ताद चयो ॾाढा इमाम ॾिना चए पियो सुस्ती छॾे संबत करे अञा सजन अथई त सवेर हिन जेको उभरियो अथई सो लही वेंदुई मतां ऊंधई अथई त अवेल तर करे तूं तयार थी हल हितां तुर्त मखे तेल हिते त हौज़ा इमाम हज़ारे ॿी कुएं ॿुझे खेल वाका हयूं विसराणे राणा तोखे रेल हलणो पवंदुई हेखल ॿियो बिट न हलई मेल पहुचंदे पिरी उते जाते मेल हूंदा मेल मथां पाव न मिलई पाणीअ जो पोइ वक़्तु तई वेल उते यार उलेल तोखे पल पल पवंदा पंजर चए। जिन सुगड़नि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो उन्हनि में मोहतरम चनेसर फ़कीर, मोहतरम ॾाॾो ॾितल, मोहतरम अली हसन सोलंगी, मोहतरम मल्हार ख़ान कटोहर, मोहतरम मोहम्मद सूमर चन्नो, मोहतरम इमाम ॾिनो महराणी, मोहतरम हफ़ीज़ुर्रहमान महेसर, मोहतरम आशिक अली, मोहतरम ग़ुलाम अब्बास, मोहतरम अली मोहम्मद लाशारी, मोहतरम कोड़ल ख़ान जलबाणी, मोहतरम ग़ुलाम अब्बास मौर्यो, मोहतरम नादिर अली जलबाणी ऐं ॿिया शामिल हुआ। ओ मक़सम ते चवां थो त काइनात न थिए हा ज़ाहिर नबी पाक जी जे ज़ात न थिए हा ज़ात न थिए हा ज़ात न थिए हा कसम ते चवां थो त काइनात न थिए हा ज़ाहिर नबी पाक जी जे ज़ात न थिए हा अग अग में न ज़ात कयो आहे ज़हूर खल क्यों वा खुदा वो खड़ी है खेल समूर अग अग में न ज़ात कयो आहे ज़हूर वो खल क्यों वा खुदा वो खड़ी है खेल समूर दुनिया में कहीं शायद ही शुरू आत न थे दुनिया में कहीं शायद ही शुरू आत न थे ज़ाहिर नबी पाक जी जे ज़ात न थे ज़ात न थे ज़ात न थे मां कसम ते चवां थो त काइनात न थे ज़ाहिर नबी पाक जी जे ज़ात न थे हीअ दुनिया फ़ानी आहे जंहिंजो चङो लॻो थी चाटो कई खरार खुटी विया मणनि संदो माटो सामी वेठा थी सरहद ते सरस खयूं साटो तोर जंहिंजी तिखी आहे कड़ो हथन कांटो काने जाए जवाब जी छागीची खणदे गाटो अदा घड़ीअ लाइ घाटो अजायो खणी दोलीअ ॾिनो चवे। हिन महफ़िल में ॾाढो मज़ो आहे जुड़ियल जिन सार थो ॾिसां
साम्हूं मां पंहिंजे सॼणनि जो दीदार थो ॾिसां। हिन महफ़िल में ॾाढो मज़ो आहे, जुड़ियल जो निसार थो ॾिसां। नाज़ वारनि जा नाज़ आख़िर सिर ते सहणा पवंदा, छो जो हिननि जे हथ में मां पंहिंजी महारत थो ॾिसां। हिन महफ़िल में ॾाढो मज़ो आहे, जुड़ियल जो निसार थो ॾिसां। साम्हूं मां पंहिंजे सॼणनि जो दीदार थो ॾिसां। आजिज़ आहे अलीअ ॾिनो नौकर तां सभिनी जे नाम जो, ख़ुशि हुजो आबाद सदा, हर हंधि हिननि जे चेहरनि जी चमकार पियो ॾिसां। हिन महफ़िल में ॾाढो मज़ो आहे, जुड़ियल जो निसार थो ॾिसां। साम्हूं मां पंहिंजे सॼणनि जो दीदार थो ॾिसां। अलाए छो हे ख़ासि मंता साहिब जे लाइ, अलाए छो असांखे अञा गुल भरी आहे, सोचे कान थी ही दिलि चढ़ी आहे। हलंदे हलंदे अची थी ॾाढी, नकी रोड मिलियो नका नौकरी आहे। पैया पासे में हथ कोन लातम, मुंहिंजे खणण खां इहा गॾ गरिया, खणी उभरे आंगुर मूंखे को ॿुधाए त सुक ते ॿेड़ी ॾिठी जंहिं तरिया। खणी उभरे आंगुर मूंखे को ॿुधाए, सुक ते ॿेड़ी ॾिठी जंहिं तरिया। पराए ॿोड़ ते ॿधी वियुसि मानी, मिली कान हुन खां ॿोड़ जी ज़रिया। ॾिसी जन पराई थी अहमक नचां थो, ॾिसी जन पराई थी अहमक नचां थो, इहा ई त मुंहिंजी गिफ़लत गरिया। ॾेई मोहबत जी माला वञी मूं पराई, खणी नेण मूं ॾे ॾिठो न वरिया। ॾेई जीअ में जायूं मूं पंहिंजो बणायो, सम्झी सॼण मूं रखी दिलि भरिया। थी ख़ामोश वेठुसि जज़्बनि जॻायो, थी ख़ामोश वेठुसि जज़्बनि जॻायो। हिमत साण पवंदो ही डूंगर डरिया, महिनत सां मंज़िल माणे आ वञबी, ॾिनो ॾसी ॾाहनि ख़बर कई खरिया। इमामना इजाई मौसम मिलण जी, वरी वाह विसल जी अहिड़ी वरिया। कणा मंझ करार हुया है कांदा संग में, गाही गा फिराक जी कया थारो दा, न जाना बिहार त केर मिलंदो कंहिंसां। अर्ज़ थियो त अंगण उहे जतन पसां जूं, अंगण उहे जतन पसां जूए में ओता को अजीबन लय, सोचम सभई अॼु अखड़ियो रोई माग मोटी आयो। अॼु पण अखड़ियन सजण पंहिंजा सारिया, गलनि तां ॻोढ़नि जो बूंदूं बस न कनि, सती सिक पिरन ॾिठे लोक न लहे। मरो साईं तव्हांजे उस्ताद जा चार सुठो। उस्ताद चयो त मोहबत वई मुल्क मां संगत मटियो साओ, मोहबत वई मुल्क मां संगत मटियो साओ। अॻे त दम हुयो दोस्तीअ जो, जीअं मांदी ही पुट लाइ माओ। अॼु जे साए बने ते अची को भरी लुणे तो भाव, त अंधो थी आगुर मां घर मां खणे तो गाहो। मोगे खे मोहबत जो पयो सुन संभाओ, प्यार जी रसी के पंजल चवे कटींदे नाए सुका काओ। पो बिलाहे लंज हयाओ, हवा न करे तो हर कंहिंसां त घरों गाओ खणी असां। अर्ज़ थियो त कब्र में काबू थिया वञी मोरनि जहिड़ा मोर, कब्र में काबू थिया वञी मोरनि जहिड़ा मोर। शींहनि खां वधि शुरात में हुया ज़्यादा तनी के ज़ोर, तब हर शइ फिटी हिते करे विया ढका में हूं ढोर। हिन भूए भलारीअ में वञी सुता भाॻिया चोर, गुलाम नबी हिन मुल्क में तूं टिल न हेॾी टोर। आई अधु तोलो तोर तूं सेर सड़ाए झुकी न की। जॾा कर थिया साञा सुपेरनि जी, तॾा कर तिर जेतिरो वेल न बिसरिया, अंदर रूह रहिया सजण ओदा को करे। जे बैतन में उन्हनि जे सुगड़ गुलबार कटी सॼो बैतन जो वॾो शाइर हो, जंहिं चयो त बैतन में भलो आहे हाजी महेसर, न लालण लगारी हो न ॿेड़ बीड़ो कुंभर, कादिर बख्श कुर्ब कंदो मेले जो माहिर, चाचो चने सर घोड़े ते गुलबार चवे। हाणे ॾिसो त ही जेको आहे कीअं लफ़्ज़नि खे कुॾाए थो, चीड़ो उन थो करे त बैतन में भलो आहे। हाणे ॻाल्हि आहे पियो सोचिए त बैतन में भलो आहे हाजी महेसर, भाया पई त भेलो आहे पर कयो मोसर। बैतन में भलो आहे हाजी महेसर, न लालण लगारी हो न बीड़ो कुंभर, न को लई लाणो हो न बेड़ो न भर, कादिर बख्श कुर्ब कंदो मेले जो माहिर, कादिर बख्शे कुर्ब कंदो मेली दो बेहर।
चाचो चने सर घोड़े ते गुलबार चवे चाची नियो सिर इन घड़े ते गुलबार चवे ते ही असांजा सुखड़ ये कीड़ा केड़ा केडी वालियूं करे विया आहिनि त जंग निहारे जोहरी दाना दोस्त कजन लहर न कहलना धरती जा न धुलन ऊने कुन अमी कमे तांघ न अचे तन सजन सोने हार जिया विरह न विरतन अड़ा पक्का पिरी कजन कचन मां कीन थी हकीकत इहा आहे त वरी उस्ताद बुखारी चयो त तकड़ा आई तकड़ा वेंदई के दम दिलबर टिको दम दम नाल साड़ी गुजरी के चार पहर तो टिको चौं पहरा चूं चाह न ढापे जुमा छंछर टिको हफ्ते महीने हाँ न भरेंदे साल सरासर टिको साल भी सोना सिक नहीं लहंदी जेतर जीवन तेतर टिको मर भी वञा उस्ताद बुखारी ताई महशर टिको ताई महशर टिको सुगड़ कचहरी जी सदारत कंदड़ मारूफ समाजी अॻवान मोहतरम लाला अब्दुल गफ़ार शेख ॻाल्हाईंदे चयो हिन मूंखे न हुई त हिते अॼु चाचो मुहर्रम जेको आहे अहिड़ा सुठा ख़ूबसूरत ऐं घणनि ॾींहंनि खां ग़ाइब दोस्त जेको आहे मिलणु ईंदो मूंखे ॾाढी इंतिहाई ख़ुशी थी आहे हक़ीक़त मां तव्हांखे ॿुधायां त हिन रुॻो रिहाण जी जेके कचहरियूं आहिनि इन में मूंखे दिली सुकून ईंदो आहे ऐं मां कुझु टाइम अॻु में शीरा शाह जेको आर्ट्स काउंसिल जो जेको सदर आहे मुंहिंजी उन सां कचहरी थी ऐं मां उनखे चयुमि त यार खैरपुर में असां वटि तमामु वॾो असासो हिते आहे मां जेको कॾहिं कॾहिं कंहिं दोस्त सां कचहरी थींदी आहे जीअं अॼु मुमताज़ साहिबु कुझु नाला खणी वियो तव्हां मूंखां वधीक उन्हनि खे सुञाणींदा हूंदव जेकी इन माइक ते ॻाल्हि चई आहे लाज़मी आहे उन में को वॾो वज़न हूंदो ऐं तव्हां उनखे बहितर सुञाणींदा हूंदव मां उनखे चयुमि त हिते असां वटि एॾा नाला आहिनि ऐं के ॾाढी ॾुखी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि पंहिंजी उमिरि जो हिकिड़ो पूरो करे विया आहिनि तव्हां उन्हनि शख़्सियतुनि खे टाइम ॾियो जीअं मुमताज़ साहिबु चयो त बाबा दफ़न थियलनि जूं वरसियूं मल्हाइण खां जेके ज़िंदा असांजो असासो आहिनि उन्हनि खे जेको आहे तव्हां यादि कयो उहे कहिड़े हाल में आहिनि उन्हनि जी खे शायदि तव्हांजे हिकिड़ी सेकंड जी तव्हांखे ख़ुशी हुनखे वॾो को जियापो ॾेई सघे इन जे लाइ मां ख़ुशी महसूसु कंदुमि बल्कि मूंखे फ़ख़्रु महसूसु थींदो तव्हां सभई जेके दोस्त असांजी वेठा आहिनि कुड़ियो साहिबु आहे साईं अलीमद साहिबु आहे मुमताज़ तव्हां सभई दोस्त जो मुहर्रम साहिबु आहे खैरपुर जो आहे जेके बि सुघड़ हुजनि या राग रंग जी दुनिया जा पुराणा जेके लेखक या शाइर आहिनि तव्हां उन्हनि जा ॾींहं मल्हायो जेके हाल हयात आहिनि उन्हनि खे ख़ुशी ॾियो उन्हनि खे जॾहिं पंहिंजी ज़िंदगीअ जे हिकिड़ो उन्हनि कमाई कई उन्हनि जो इहो पोरियो आहे जॾहिं उन्हनि खे तव्हां इहा इज़त ॾींदव उन्हनि खे ॼण पंहिंजी कयल कमाईअ जी क़ीमत हिकिड़ी जेके चइजे त मिली वई उन्हनि जी जेका उहा ख़ुशी हूंदी उहा निहायती तव्हां असां इन चङाई जे कोशिशि कयूं ऐं उहे जेके तव्हांजा असांजे ज़िले जा ख़ासि करे दोस्तनि पंहिंजी सॼी ज़िंदगी उन्हनि हिन फ़न जी दुनिया खे ॾिनी आहे सूफ़ी ख़्याल जा दोस्त सुघड़ जेके बि इन अदब सां माना पंहिंजी सकाफ़त सां आहिनि सलाड़ियल हीअ हिकिड़ी कचहरी बि सकाफ़त जे हवाले सां असांजी सकाफ़त आहे हीअ असां सिंध जी सुञाण आहे ऐं असां पंहिंजे सिंध जी सुञाण खे सिंध जी तहज़ीब खे बचाइण लाइ या उनखे ज़िंदा रखण लाइ जेको बि हिकिड़ो क़दम बि खणंदासीं त उन में बि असांजी सकाफ़त जी असांजी भलाई आहे असांजे नसुलनि जी भलाई आहे मां वरी बि हिकु दफ़ो तव्हांजो ख़ासि बिलख़ुसूस उस्ताद मुहर्रम साईं जो हुजण साहिब जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जेकी बि हाज़िर मजलिस वेठी आहे उन्हनि मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल दोस्तनि जो हिन महफ़िल जे हवाले सां हिकिड़ो ख़ुशि ख़ैर मोहम्मद जो जेको आहे हिकिड़ो शेर तव्हांखे ज़रूरु चवंदुमि त क्या फ़राक आखां तेॾे जावणदा सॻा कुर्ब करी भला आवणदा अहिड़ी महफ़िल जेको आहे तव्हांजो इंतज़ारु रहंदो त तव्हां जल्दी जेको आहे कराइजो ऐं इनशा भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं भरपूर नमूने सां कॉन्फ्रेंस करायो या जहिड़े बि क़िस्म जो तव्हां प्रोग्राम मुस्तब कयो उन जे लाइ मां 24 कलाक तव्हांजे लाइ हाज़िर आहियां बिल्कुलु इनशा वॾे पैमाने ते मल्हाईंदासीं
सुगड़ कचहरी में जिन ख़ास मेहमाननि शिरकत कई उन्हनि में मोहतरम मुमताज़ हुसैन रिड, मोहतरम अली मदद कुंभर, मोहतरम ग़ुलाम हुसैन फलपोट्रो, मोहतरम मोहम्मद यूसुफ कुड़ियो, मोहतरम मज़हर जलबाणी ऐं ॿिया शामिल हुआ। सुगड़ कचहरी जी कंपेयरिंग मोहतरम अली बख्श मरी ऐं मोहतरम मल्हार ख़ान कटोहर कई। हींअर ॻोठ ख़ुश्क ज़िलो खैरपुर में मुनाक़िदा सुगड़ कचहरीअ जी रेडियो रिपोर्ट ॿुधी रहिया हुआ। रावी ऐं ओबी प्रोड्यूसर कलीमुल्लाह शेख, रिकॉर्डिंग इंजीनियर अब्दुल मजीद कटोहर, पेशकश रेडियो पाकिस्तान खैरपुर।